अहम ख़बर है कराची मां सां शेयर कयूं पिया। 4 अरब 48 करोड़ रुपयनि जी बेज़ाब्तगियुनि जा इल्ज़ाम चीफ सेक्रेटरी सिंध आपाशी खाते के चीफ इंजीनियर वकार अहमद कादरी ख़िलाफ़ कार्रवाई शुरू करे छॾी आहे। चीफ सेक्रेटरी वकार कादरी के नोटिस जारी करे छॾियो। 14 ॾींहनि जे अंदर जवाब तलब कयो आहे। चीफ इंजीनियर आपाशी ज़ाहिद हुसैन शेख मामले की जांच कई है। नोटिस में जणायो वियो आहे जांच में साबित थियो आहे त वकार कादरी के RBOD जे तौसीअ ते 9.5 अरब रुपया खर्च करना हुआ, पर हू सुप्रिंटेंडेंट इंजीनियर RBOD जे हैसियत से जिम्मेवारियों पूरी करने में नाकाम वियो। एक बिरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। 4 अरब 48 करोड़ रुपयनि जी बेज़ाब्तगियुनि जा इल्ज़ाम, जंहिंमें चीफ सेक्रेटरी सिंध आपाशी खाते के चीफ इंजीनियर वकार अहमद कादरी ख़िलाफ़ कार्रवाई शुरू करे छॾी आहे। चीफ सेक्रेटरी वकार कादरी के नोटिस जारी करे छॾियो। 14 ॾींहनि जे अंदर जवाब तलब कयो वियो आहे। चीफ इंजीनियर आपाशी ज़ाहिद हुसैन शेख मामले की जांच कई है। नोटिस में जणायो वियो आहे जांच में साबित थियो आहे त वकार कादरी के RBOD जे तौसीअ ते 9.5 अरब रुपया खर्च करना हुआ, पर हू सुप्रिंटेंडेंट इंजीनियर RBOD की हैसियत से जिम्मेवारियों पूरी करने में नाकाम वियो।